गर्मी अॼु असां ॻोठ जी घिटनि में ईअं मां लोॾे पिया हलूं न, तव्हांजा जेके भाइर आहिनि न उन्हनि जा ॿूट दांगे जे तर जहिड़ा थी पिया वञनि। इहो त थियो जेॾी महिल न ॻोठाणो असांखे अदब एतिरम सां निवड़ी हथ पिया ॾियनि न त तव्हांजे भाइरनि जा ॿूट बि हेॾे हेॾे फिरी पिया वञनि। करे वठो लए, जॾहिं हाजी लकुड़ तव्हांखे सुञो कंदो न पोइ सागा लाटू सागा चुग। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, ईअं तव्हांजा भाइर बि चवनि था, तूं बि साॻी ॻाल्हि थी करी, किथे ईअं त न आहे साॻो स्क्रिप्ट आहे फोटो कॉपी कराए यादि था कयो। फोटो कॉपी कोन कराई आहे, तव्हांजा पेर ॾिसी ऐं तव्हांजे मारोट जा पेर ॾिसी ईअं थो लॻे त कुझु ॾींहंनि में इहो लकुड़ पटको पाए तव्हांजे मथां वेठो हूंदो ऐं ही ॿई लकुड़ जो थाम वारी पिया कंदा। तव्हां भाइरुनि ऐं भेनरुनि जो दिमाग़ थी वियो आहे ख़राबु। हा, असांजी जेकी ॻोठ में इज़त आहे न उहा तव्हां खां ॾिठी नथी थिए, तव्हांजूं अखियूं तुंहिंजूं थियूं वञनि। सभु ॻाल्हियूं सम्झ में अची वियूं, पर इहा ॻाल्हि नथी अचे सम्झ में त असां वारे मारोट कहिड़ा पेर कया आहिनि, छा कयो आहे उन्हीअ। इहो तव्हां वारो मिठू हाजी लकुड़ जे छित ते उॾरे पियो, इहो कबरी कुर्बाती जे इश्क में, ऐं कुर्बाती या क़बर बि ट्रा वेठी थी करे। इहा त सुठी ॻाल्हि आहे न, असांजे मारोट जो ऐं कुर्बाती जो जोड़ बि अहिड़ो ठहंदो लखनि में हिकु हूंदो। हा, असां इहो कोन ॾिसंदासीं, लकुड़ असांजो दुश्मन आहे ऐं असांजो छा तव्हांजो बि त दुश्मन आहे, ऐं दुश्मन जे घर असां मिट्री कान कंदासीं। अहिड़ो मिठूअ जो कुर्बातीअ जे लाइ हांदो फाटे त मिठूअ खे परणाए लकुड़ जे घर मोकिलियोसि त ओॾे रवानो थिए। हा हा, असां दुश्मन जी धीउ खे परणाए हेॾे न वठी ईंदासीं। तव्हां केरु थींदियूं आहियो फैसला करण वारियूं? असां हिन ॻोठ जा हाणे चङा मुड़ुस पाण आहियूं ऐं उन सां गॾोगॾु हिन ॻोठ जा घर जा मालिक बि असां पाण आहियूं। असां त कोशिश इहा कंदासीं न त हाजी लकुड़ खे मिंथ मेड़ करे उन खां इहो संग वठूं, हिकु दफ़ो मिठूअ खे परणायूं, इहा कुर्बाती असांजे घर में अचे, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे हिते रहो या पंहिंजे भाइरनि जे घर। मतलब दुश्मन जी धीउ खे हिते परणाए तव्हां वठी ईंदो ऐं तव्हांजी ज़ालुनि खे उहा कढी छॾे। जेकॾहिं असां हितां निकियूंसीं न त तव्हां वारी भेण बि माधाणी भूरल सां कान रहंदी। ख़ैर, असां पंहिंजी हिकिड़ी भेण जो वज़न खणी वेंदासीं, पर तव्हां ॿई ॿूट खणी जॾहिं पंहिंजे भाउ जे ॻाटे में लॻंदो न त उन्हनि जी चेल चिॿी करे वठंदो ऐं हू ॿई चवंदा हे ॾाहिणियूं वरी असांजे घर में कीअं आयूं आहिनि। अदी गर्मी तोखे छा थो लॻे त हाजी लकुड़ हिननि खे कहिड़ी ॻाल्हि जे लाइ घुरायो आहे? अदी अलाए कहिड़ी खिचड़ी पई पचे हिननि टिननि जे विच में। अदी गर्मी मूंखे त ईअं थो लॻे त मिठू ऐं कुर्बाती वारे मसइले ते ही गॾु था थियनि। अदी जेकॾहिं ईअं थिए थो, इहे रिश्ता ॻंढिजनि था त पोइ असांजी इज़त टके जी थी वेंदी। अदी असांजी इज़त घटि कान थींदी, बाक़ी ॾिसजांइ अदा नूरल इन उबत ऐं सुबत खे कन कोशियूं कराईंदो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।